आसिफ़ ऐं समी पाणी अंदरि ग़ोताख़ोरी ऐं स्कूबा डाइविंग करे रहिया आहिनि। आसिफ़ 35 मीटर पाणीअ जे सरफेस या मथाछिरे खां हेठि आहे ऐं समी हुन जे मथां 8 मीटर आहे। इन सॼी सूरत हाल खे हेठिएं जेकी इक्वेशन आहे, हीअ जेका हेठि ॾिनल आहे, उहा कुझु हीअं बयानु करे रही आहे। सो कीअं बयानु करे रही आहे? उन में माइनस आहे 35। सो -35 इहो छा खे ज़ाहिर करे थो? -35 ज़ाहिर करे थो त आसिफ़ पाणी जे मथाछिरे खां 35 मीटर हेठि आहे, उहो आहे, गहरो आहे। सो हुन जेको ॻोतो आयो आहे, जेको हुन डाइविंग कई आहे, उहा 35 मीटर हेठि कई आहे। ऐं उन खां बाद में जेको हुनजो दोस्त आहे समी, उहो आहे 8 मीटर उन खां मथे। सो जॾहिं 8 मीटर उन खां मथे आहे त असां हुन जे लाइ प्लस जो वैल्यू रखियो आहे। सो इन खे जेकॾहिं असां हल कयूं था त इहो थिए थो -27, छाकाणि त माइनस जा 35 प्लस जा 8 जॾहिं पाण हल कंदासीं त -27 थींदो। सवाल इहो आहे त इहो माइनस जा 27 जेको आहे, इन मां छा मुराद आहे, इहो असांखे छा ॿुधाए थो? पहिरियों ऑप्शन आहे त समी जेको आहे उहो पाणी जे मथाछिरे खां 27 मीटर हेठि आहे, त इहो सही आहे। छाकाणि त जेकॾहिं असां ॾिसूं त हुनजो जेको दोस्त आहे आसिफ़, उहो 35 मीटर हेठि आहे ऐं ही उन खां 8 मीटर मथे आहे, त इन जो मतिलबु पाणी जे हिसाब सां अगरि असां ॾिसूं सरफेस या मथाछिरे खां, त उहो 27 मीटर हेठि हूंदो। सो इहो असांजो ऑप्शन दुरुस्त आहे। उन खां पोइ असां वटि ॿियो ऑप्शन आहे त समीज़ पोज़ीशन, यानी समी जी जेकी पोज़ीशन आहे रिलेटिव टू द सरफेस, यानी मथाछिरो जेको आहे पाणी जो, उन जे हिसाब सां अगरि ॾिठी वञे त उहा 27 मीटर हेठि आहे। त ॻाल्हि त साॻी आहे, छाकाणि त समी जी जेकी पोज़ीशन आहे या समी जंहिं जॻह ते आहे, ॻाल्हि त साॻी आहे। सो ही ऑप्शन बि दुरुस्त आहे। अचो त जवाबु चेक था कयूं। सो जवाबु पंहिंजो दुरुस्त आहे। अहिड़े ई तरीक़े सां हिकिड़ो ॿियो सुवालु आहे जंहिंमें ज़ैन जी जाइ में तहखाने में ॿोॾि अची वई आहे। तहखानो जेको आहे उहो 3.4 मीटर्स हेठि आहे। कंहिंखां हेठि आहे? ग्राउंड फ्लोर खां या ज़मीनी मथाछिरे खां। ऐं जॾहिं पाणी खे असां ॾिसूं था उते त 1.2 मीटर या 1.2 मीटर्स मथे आहे। सां हाणे हेठि जेकी मसावात आहे उहा ज़ाहिर करे थी -3.4। हाणे इहो छा आहे? इहो असांजो बेसमेंट आहे या तहखानो आहे, जेको हेठि आहे कंहिंखां ज़मीनी मथाछिरे खां। ऐं इन खां पोइ जेका इन में ॿोॾि आई आहे उहा केतिरी आहे? सो जॾहिं हुन सां ॿोॾि खे ॾिसूं था त उहा 1.2 मीटर मथे आहे। यानी असां जॾहिं तहखाने में वञूं था ऐं पाणी जी माप कयूं था त उहो 1.2 मीटर आहे। सो जॾहिं असां हिन खे हल कयूं था त इहो अचे थो जवाबु असांजो -2.2। इहे माइनस जा 2.2 असांखे छा ॿुधाइनि था? पहिरियों ऑप्शन इहो आहे त जेको पाणी जो मथाछिरो आहे उहो ज़मीनी मथाछिरे खां 2.2 मीटर हेठि आहे। सो इहा त ॻाल्हि सही आहे, छाकाणि त जेकॾहिं असां ॾिसूं त 3.4 मीटर असांजो तहखानो हेठि आहे ऐं उन में 1.2 मीटर पाणी अची वियो आहे। त पाणी जो जेको मथाछिरो हूंदो उहो त मथे हूंदो न, ज़ाहिर ॻाल्हि आहे तहखाने खां। सो तहखाने खां उहो 1.2 मीटर मथे थी वेंदो त 2.2 मीटर इहो हेठि थी वेंदो वञी कंहिंखां? ज़मीनी मथाछिरे खां। उन खां पोइ असां वटि हीअ ऑप्शन आहे जंहिंमें ॿुधाए थो त पाणी 2.2 मीटर हेठि आहे। हाणे इहो हेठि कीअं थींदो? उहो त ज़ाहिर ॻाल्हि आहे तहखाने खां 1.2 मीटर मथे आहे न। सो इहो ऑप्शन असांजो ग़लति आहे। अचो त पाण पंहिंजो जवाबु चेक था कयूं। सो जवाबु पंहिंजो दुरुस्त आहे।